विच ओभर हिकु भेरो ॿीहर शदीद छिकताण जी लपेट में अची वियो आहे, जिते ईरान ऐं इसराईल विच में मीज़ाइलनि ऐं हवाई हमलनि जी ॾेवट खां पोइ आलमी ताक़तूं बि सरगर्म थी वियूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराईली वज़ीर आज़म बिन्यामीन नेतन्याहू खे ईरान ख़िलाफ़ वधीक कारवायुनि खां रोकण जी कोशिश कई आहे। ट्रंप जो चवणु आहे त ॿिन्ही धुरियुनि पंहिंजी कारवायूं मुकमल करे वरितियूं आहिनि, हाणे वधीक हमलनि जी ज़रूरत नाहे। हुन इहो बि चयो आहे त अमरीका ऐं ईरान विच में हिकु अहम मुआहिदो थियण जे वेझो आहे ऐं हू नथो चाहे त मौजूदा छिकताण इन अमल खे नुक़सानु पहुचाए। ॿिए पासे इसराईली फ़ौज दावा कई आहे त हुन मग़रिब ऐं विच ईरान में केतिरनि ई फ़ौजी हदफ़नि ते हमला कया आहिनि। इसराईल मूजिबि केतिरनि ई जंगी जहाज़नि ईरान जे दिफ़ाई ऐं मीज़ाइल सां लाॻापियल मर्कज़नि खे निशानो बणायो। महाशहर जे ईरान जे हिकु अहम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स खे बि निशानो बणायो वियो, जंहिं बाबति इसराईल जो चवणु आहे त उते मीज़ाइलनि जी तयारीअ लाइ इस्तेमालु थींदड़ मवादु तयारु कयो वेंदो हो। उन जे जवाब में ईरान जे पासदारान इनक़लाब दावा कई आहे त हुन इसराईल जे तलनोफ नवातीम फ़िज़ाई अॾनि समेत हैफ़ा जे पेट्रोकेमिकल मर्कज़ खे मीज़ाइल सां निशानो बणायो। ईरानी फ़ौजी क़यादत जो चवणु आहे जेकॾहिं इसराईल वधीक जारियत जारी रखी त जवाबु अॻु खां वधीक सख़्तु हूंदो। साॻिए ई वक़्तु इसराईल दावा करे रहियो आहे त ईरान तरफ़ां बार बार नवां मीज़ाइल फायर कया विया आहिनि, जॾहिं त इसराईली दिफ़ाई निज़ाम उन्हनि खे रोकण लाइ सरगर्म आहे। केतिरनि ई इलाइक़नि में ख़तरे जा सायरन वॼाया विया आहिनि, जॾहिं त शहरनि खे कैंप ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। खिते जी सूरत हाल एतिरी त संगीन थी वई आहे जो ईरान पंहिंजी समूरी फ़िज़ाई हदुनि में उॾामूं अणएलानियल मुदत ताईं मुअतल करे छॾियूं आहिनि। तेहरान जे इमाम ख़ुमैनी ऐं महराबाद हवाई अॾनि समेत सॼे मुल्क में हवाई ऑपरेशन बंदि कया विया आहिनि। इराक़ पिणु पंहिंजी हिफ़ाज़ती ख़दशनि सबबि पंहिंजी फ़िज़ाई हदूं बंदि करे छॾियूं आहिनि। इन दौरान यमनी फ़ौज बि मैदान में अची वई आहे। यमनी फ़ौज दावा कई आहे त हुन इसराईली हदफ़नि ते मीज़ाइल हमला कया आहिनि ऐं बहरे अहमर में इसराईली बहरी आमदरफ़्त ते पाबंदी लागू करण जो ऐलान कयो आहे। आलमी सतह ते बि शदीद रद्द-ए-अमल साम्हूं अची रहियो आहे। चीन, बर्तानिया ऐं यूरोपी यूनियन वधंदड़ छिकताण ते ॻणिती ज़ाहिर कंदे सभिनी धुरियुनि खां जंगबंदीअ ते ॿीहर अमल करण जो मुतालबो कयो आहे। बर्तानवी वज़ीर आज़म केयर स्टारमर ख़बरदार कयो आहे त मौजूदा सूरत हाल जा असर सॼी दुनिया ते पइजी सघनि था। होॾां ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सऊदी अरब, पाकिस्तान, कतर, तुर्की, मिस्र ऐं ॿियनि मुल्कनि जे अॻुवाणनि सां राब्ता करे इलाक़ाई सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि सभिनी धुरियुनि खे सब्र, तहमुल ऐं सिफ़ारती हल इख़्तियार करण जी अपील कई आहे। होॾां तेल जी आलमी मार्केट बि छिकताण खां मुतासिर थी आहे। ख़ाम तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियण बैदि जंहिं सबबि आलमी मईशत बाबति नयूं ॻणितियूं पैदा थी वियूं आहिनि। हाणे सॼी दुनिया जूं नज़रूं वाशिंगटन, तेहरान ऐं तल अबीब ते खुथल आहिनि। सवाल इहो आहे त छा सिफ़ारतकारी हिकु भेरो ॿीहर जंग खे रोके सघंदी या विच ओभर हिकु नए ऐं वधीक ख़तरनाक तकरार ॾांहुं वधी रहियो आहे।